अॼु तव्हांजी मुलाक़ात कराए रहिया आहियूं दादा देवराज फिरवाणी साहब सां, जेके जेम्स इंजीनियरिंग सर्विस में काफ़ी सीनियर उहिदे ते पंहिंजूं सर्विसिस ॾेई करे रिटायर थिया आहिनि ऐं हींअर इंदौर में सेटल थिया आहिनि। ऐं दादा जी एज 85 आहे ऐं जन्म सिंध जो आहे। 86 साल जी ज़िंदगी तव्हां शतायु थियो, 150 साल जियो। तव्हांखे शुभकामनाऊं दादा। असां थोरो ॼाणणु चाहींदासीं त तव्हां पंहिंजे कैरियर जी शुरूआत कहिड़े साल में कई? नौकरी में 1954 में। 55 तव्हांजो तॾहिं कहिड़ो उहिदे ते आया हुआ? तव्हां सरकारी डिपार्टमेंट में या हिन? सरकारी में। हा हा मतलब LDC में होते क्लरिकल में। हा हा उन्हीं खां पोइ रेलवे में। हा रेलवे खां पोइ जेम्स कंपनी में 32 साल तव्हांजे ऐं तव्हां घणो वक़्तु पंजाब में रहियव, लुधियाना में? 22 साल। 22 साल जॾहिं टेररिज्म हो ऐं उते ॿिया ऑफिसर्स वञनि कोन पिया, उहो ब्रांच खे तव्हां संभालियो ऐं उते बि वधायो कंपनी खे। त तव्हां सिंध में तव्हांजो कहिड़ो ज़िलो आहे? जनम तव्हांजो कहिड़े ज़िले जो आहे? दादू ज़िलो। दादू ज़िलो। ही लाड़काणे खां अलॻि आहे छा? अलॻि। पहिरीं लाड़का में हूंदो, पोइ अलॻि थियो दादू ज़िलो। यानी वॾो ज़िलो? लाड़काणो वॾो ज़िलो। हा। उन जो बाइफरकेट के दादू ज़िलो अलॻि ठहियो, जीअं जबलपुर मां कटनी थी। बराबरि। 1948 में तव्हां आया हूंदा, पार्टीशन थियो जॾहिं? 48। त किथे अची हिंदुस्तान में सेटल थिया? पहिरीं 6 महीना चुरू में रहियासीं, राजस्थान। चुरू राजस्थान में। उन खां पोइ कटनी आयो। त कटनी में त तव्हांजो कुझु ॿियो बिजनेस वग़ैरह बि कारोबार शुरू कयो तव्हां? हा, वॾनि कयो, मां पढ़ाई कई, नौकिरी कई। हा दादा, तव्हां जंहिं कंपनीअ में एतिरा साल रहिया, उन जो एडमिरल टहलियाणी साहब सां कुझु रिश्तो आहे? हा, उहो वॾे सेठ जो वॾो न्याणो। अच्छा, ये कंहिंजी? जसवंती। हा। सेठ जी वॾी धी मैकेनिकल इंजीनियरिंग। हा हा। उन सां शादी थियसि। अच्छा, त हिननि जो परिवार में ॿियो वारिस केरु रहिया? बसि भेनर हुई, 7 भेनर। अच्छा। सेठ के पुटु हुयो, उहो एक्सीडेंट में गुज़ारियो। ओहो, छा नालो सेठ जो? सेठ क़ीमत राय सांवल सिंह खुशहालाणी। क़ीमत राय खुशहालाणी। पीउ जो नालो सांवल सिंह हुयुसि। हा हा। आके खुशहालाणी। त सिंध में ई कंपनी बर्बाद थी या हिते जॾहिं आया आहियूं पार्टीशन खां पोइ? हू अॻु में ई पढ़ंदो हो, अहमदाबाद में शुरू कयो 38 में। 1938 में। त हींअर आहे कंपनी सर्वाइव करे थी? न, शायदि पोयां कोई संभालण वारो बंदि करे ॾिनो। पर टहलियाणी साहब पोइ आख़िरीअ में कुझु मैनेजमेंट पाण बि संभालियो छा? न, पाण न संभालियो। उहो पंहिंजो सेठ जो सौटु हो। हा हा। उनखे ॾिनई, संभालियो भई। हा हा। उन खां पोइ वरी जेको जनरल मैनेजर अपॉइंट कयो, सुठो कैपेबल हो। हा। उन संभालियो। तव्हांजी त पोइ मुलाक़ात एडमिरल साहब सां थी हूंदी? हा, घर में आया मूं वटि लुधियाने में। हा हा। चवंदा आहिनि 71 जे वार में उन्हनि जो ॾाढो अहम कंट्रीब्यूशन हो। हा, ॿुधो भई विशाखापट्टनम मां जेको INS विक्रांत जो कमांड उहो कंदो हो। हा हा। टहलियाणी। हा। उतां ई कराचीअ ते बमबारमेंट कयो। त ही नेवी जा हुया या एयरफोर्स जा हुया? नेवी। INS विक्रांत नेवी जो। नेवी जो त रोल हुयो 71 जे वार में। हिन जो ई मतिलबु प्लानिंग हुई। हा हा। INS विक्रांत जेका विशाखापट्टनम में लोकेटेड हुई, उतां सिधो बमबारमेंट कराची। हिननि जी प्लानिंग हुई, हिननि जी रणनीति हुई, तव्हां ॿुधायो था दादा। पर असांजे डॉक्यूमेंट्स में या गूगल ते जेको सर्च कजे थो, या पॉलिटिकल तरीक़े सां छा थियो, किन खे क्रेडिट मिली वॾनि ऑफिसर्स खे, असांजे सिंधी ऑफिसर खे? छा हुयो, एक्सीडेंट थियो घोड़सवारीअ मां। हा हा। त बेड ते उन वक़्तु। पर जेको हुननि प्लानिंग कई हूंदी, प्लानिंग में त हुयो, उन में पार्ट हुननि जो इम्पोर्टेंट। हा, पर हाणे बैकग्राउंड में थी वियो, एक्टिव ड्यूटीअ में न हो। हा। हुन वक़्तु बाक़ी असांखे INS विक्रांत बॉम्बे में हुयो, तॾहिं बि घुमाए वई, लंच राति जो बि डिनर ॾिनी हुते। हा हा। भागन वारा आहियो एतिरा। ॾिसो, टहलियाणी साहब त शायदि पोइ सिक्किम जा गवर्नर बि थिया, पर विच में शायदि उन्हनि रिज़ाइन कयो, टेन्योर पूरो न थियो।
कंहिं इशू ते गवर्नमेंट बदिलजी वई त कंहिं इशू ते हा कंहिं इशू ते कंप्रोमाइज़ हिकराए न थिया हूंदा। न कनि कंप्रोमाइज़ न कंदा बिल्कुलु। ॿुधाईंदा आहिनि भई निजी ज़िंदगी ज़ाती ज़िंदगी में ॾाढो ईमानदार हुया ऐं कोई गवर्नमेंट जे रिसोर्सिस जो इस्तेमालु बि न कंदा हुया वधीक। वो दिल्लीअ में पोस्टेड हुयो त जसवंती ऑफिस जो कमु त ऑफिस जी टेलीफोन लॻराए करे चयईंसि हिते ॻाल्हाइण मुंहिंजी ऑफिस जी टेलीफोन न लॻाए। केतिरी वॾी ॻाल्हि आहे। ॾिसो पर्सनल यूज़ लाइ पंहिंजो पर्सनल टेलीफोन उन्हनि सेट लॻरायो उन वक़्त में। दिल्ली ऑफिस में 2 टे टेलीफोन हुई भाई तूं पंहिंजी ऑफिस मुंहिंजी मतिलबु ऑफिस जी टेलीफोन कोई यूज़ न करे। पर तव्हां उन्हनि जे क्लोज़ रहिया ऐं उन कंपनी में तव्हां एतिरा सर्विसिस ॾिनियूं, सुठी भाॻ जी ॻाल्हि आहे। मध्य प्रदेश जे लाइ बि इहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे त तव्हां जूं सर्विसिस जेके आहिनि उन्हनि खे नवाज़ो वियो ऐं तव्हांखे ॾाढो रिस्पेक्ट मिलियो ऐं कंपनीअ खे बि तव्हां फ़ाइदे में पहुचायो। ऐं तव्हां हाणे इंदौर में सेटल थिया आहियो। तव्हांजे स्वस्थ ऐं सुखमय जीवन जी असां शुभकामनाऊं कयूं था। तव्हांजो वक़्तु कीअं गुज़री रहियो आहे? बस ये सुबह सैर शाम में सैर विच में रेस्ट टीवी पेपर। हा तव्हांखे रीडिंग ऐं योग जो बि शौक़ु आहे? हाणे योग न कंदो आहियां एज सां बॉडी एक्सेप्ट नथी करे। पर रीडिंग जो त तव्हांखे आहे जी रीडिंग बुक्स तव्हां ही इंदौर में जेके साहित्यकार आहिनि तव्हांजा दोस्त आहिनि गोप गोलाणी साहब, उन्हनि खे साहित्य गौरव सम्मान मिलियो आहे। तव्हां बि उन्हनि जा दोस्त आहियो, तव्हांखे बि वाधायूं। ऐं ज़रूरु गॾजंदासीं ॿिए एपिसोड में दादा फेरवाणी साहब जे लाइफ जे बारे में अञा इंफॉर्मेशन तव्हांखे जानकारियूं ॾींदासीं त उन्हनि कीअं स्ट्रगल करे पंहिंजी जॻह ठाही ऐं हिकिड़ो समाज खे सुठो संदेश ॾिनो त असां सिंधी भाउर सर्विसिस में सुठो नालो कढी सघूं था। पंहिंजी महिनत सां असां हिकिड़ो भारत जी इकनॉमी में वॾो कंट्रीब्यूशन ॾेई सघूं था ऐं ॾेई रहिया आहियूं। वरी गॾजंदासीं। नमस्कार, हरिओम।